सुना अस्सलाम वालेकुम या अली मदद जी तो ये नंढड़ी गाल अर्ज़ु क्यों था एकड़े नाई जी जी सिंधी में हजम चवंदा आहिनि। हजम हूंदो हिकिड़ो तमामु सुस्तु हूंदो कमुकार थींदो कोन हुउसि राजू बि ॿधल कोन हुउसि नाकारा माण्हू राजू बि कोन ॿधंदो आहे। उहे डेली माईअ खे चवंदो हो त मूंखे मानी करे ॾे त मां वञा रोदीअ पोयूं। वो वेचारी उधारो सुधारो वठी पाड़े मूं हिनखे मानी पचाए ॾींदी। पोइ वेंदो पोइ हिकिड़े हंधि पाणीअ जो वाह पियो वहंदो उते तालियूं हूंदियूं थधिकार लॻो पियो हूंदो उते वञी सुम्ही सुम्ही वरी शाम थींदी वरी मोटींदो चवंदो रोज़ी कोन लॻी। बरहाल हिन जो रोज़ जो रूट इहो हूंदो के 8-10 ॾींहं थी विया। पोइ थधिकार ते ऐं वणनि जे हिसाब सां देवन परनि खे बि अहिड़ियुनि जॻहियुनि ते मज़ो ईंदो आहे। खुदा जे हर मखलूक ते सुकून वारी जॻह ते मज़ो ईंदो आहे। उते निंड पियो हुजे हिकिड़ो देह अचे लथो देह जीअं लथो तीअं इंसान खे ॾिसी ऐं टुप पियो ॾिए नचे पियो हाणे वाह जो असां शिकार मिलियो आहे खाईंदोमांसि हाणे। हिन ॾिठो ॾेढी अख सां देह पियो थो नचे हे बि तीअं नचण में शुरू थी वियो। दिमाग़ हो अकुल हो हुनजो खाईंदो त हूअं ई भला जान छॾाए। हुन चयो तूं छो थो नची चयो तूं छो थो नची चयो मां थो नचां जो इंसान ठाहे खाईंदो मैं चयो तो कंहिं चयो मां इंसान आहियां चयो ज़ाहिर में ॾिसणी पियो थो नेठि अॼु मां पुछियुसि तूं आहीं केरु चयो मां देव। हुन पुछियुसि तूं केरु आहीं बाबा मां आहियां ॾेढ देव। हेतिरो गिराट जेतिरो तूं ॾेढ दे आहियां चई हा ॾेढ दे आहियां जेको आहे सो मूंखे मोकिलियो वियो आहे भत आहे हिकिड़े वॾे बादशाह जो 100 देह मूंखे पकड़णा आहिनि जेके भत में कुहंदासीं असां 99 पकड़े आया आहियां बाक़ी हिकिड़ो रहियल आहे नचां पियो तूं हथ आयो अॼु हिते हुनखे ख़ौफ़ थो चयां ॾेखार चयां 100 देह ॾेखारियां चयां हा देह जो कॾहिं आहीनूं ॾिठल कोन हो नाईअ खे त आहीनूं साण हूंदो आहे हिन जो आहीनूं आॾो झलियईंसि हुनजो पंहिंजी सूरत ॾिठी त हुनजो वञ बिना हे त वाके पकड़े आयो आहे हे त वाके मारींदो ॾकणु शुरू कयईं चयां पोइ ईअं न कर को पैसा को छा कुझु वठि मूंखां ईअं न कर मुंहिंजी जान छॾ चई न न छा ॾेई सघंदे मूंखे चयां मां तोखे करोड़े रुपया ॾेई सघां थो हींअर मिंट में चयां पोइ ॾे न अलाए हिनखे जो हीरा जो हार हेॾो होॾो देग हिकिड़ी अची अधे आॾो फिटी कयसि हे यार त वॾो अमीर थी वियो जेको अजम मानीअ टोकर लाइ उधारो वठंदो वठंदो पेजारण में पियो घुमे वठी महिल त ठहिराई। पाड़े में हिकिड़ो मंगणार रहंदो हुनजी माई आई हिननि जे घर हुनजी माईअ खां अची पुछई दादी इहे कहिड़ी मज़दूरी तव्हांखे लॻी जेको आहे हेॾा तव्हां अमीर थी वियो असां उहे ई दरपदर आहियूं यार भत भत में माण्हू कोन्दा घुराइनि तक़रीबन मुला घणा थी विया आहिनि पोइ कोन्दा मंगणार घुराइनि बेरोज़गार वेठा आहियूं सो असां पंहिंजे मुड़ुस खे चयो त मुंहिंजे मुड़ुस खे बि वठी अचे न ईअं अॼु मां चवंदीमांसि हुन हिकिड़े ॾींहुं चयसि ॿिए ॾींहुं चयसि भई हजम खे भई चवंदी पाड़े जान भला मिड़सूं थो करे नेठि हिकिड़े ॾींहुं चयसि बाबा अॼु तयारु थी अचु त हलूं था रोज़ीअ ते हिनखे बि वठी वरी साॻे वण हेठां अची वेठा ॾिठूं त ईअं कुझु सामान वामान हे हो पियो आहे हजम चयो हाणे वण ते चढ़ मथे त मथे हली वियमि हे मथे वञी वेठा उन देह ख़ैरियात कई सुणा हुन ख़ैरियात कई हो यार भई मथे वेठा परे परे खां देह आयल आहे ख़ैरियात में हिकिड़ो जबल खां मंडो देह आयल हो उन चयो ॾे त हाल हवाल ख़ैर त आहे ख़ैरियात कई अथई हेॾे पंध तां घुराए अथई उनखे हाल हवाल ॾे पियो अहिड़े हिसाब सां ॾेढ देह खां बचियो आहियां 99 देह पकड़े आयो बसि मिड़ई पैसा ॿेसा ॾे अलाह जान बचाई आहे चयां हुयो वॾो चयां गिराट जेतिरो थियां मस चई त मां हुजां हा त कुर्टे खावां हा हाणे कुर्टे खाइण जो नालो ॿुधी ऐं मथे हुनखे मंगणहार खे ॾकणीअ वधो हाणे हो त पको थियल हुयो देह सां मिलियल हो मंगणहार खे ॾकणीअ वरितो दुल छॾाए वियुसि हजम देरी न कई जीअं ॾिठई त दुल छॾाए वियुसि घणी मथां टुप ॾिनई दोल गीचे में विझी अचे ॾोकनि सां वताईंसि
डोका आणींदो लॻे वॼाए वॼाए चए हकल ॾिनई चई तूं मंडे खे वठि त मां ॿियनि खे पाणींदो वठां वठी था सभु दे भॼनी मंडो बि भॼी वियो अदा जेको बि दे जो उते चांवर ॿांवर गोश्त हेॾो होॾो देगियूं जेको सामान आयल हो उहो खणी हिन यार खे बि खणायो मंगण वार खे चयां हाणे काॾा करायूं हे ढोए माल अलाह जे हुकुम सां बाबा तूं बि अमीर थी वई कल्ह ॾिठासीं ॾाढो ॿई ख़ुशि लॻा वेठा अदा हे चैनल जे पसंदि अचे हे ॻाल्हियूं नंढड़ियूं असांजूं पसंदि अचनि त हे चैनल ॾिसंदा कयो। अस्सलाम वालेकुम या अली मदद।